मामलो ॾाढी गंभीर सूरत हाल इख्तियार करे वियो आहे ज़रूर। हाणे मुंहिंजो बचण मुश्किल आहे। चंडू की जेके बहादुर माण्हू हूंदा आहिनि न, उहे पंहिंजी हार कॾहिं न मञीदा आहिनि। हाणे तूं छा थो चाहीं? हार न मञण जी सूरत में मां शेरोज़ खान जे दस्तरखान ते बूटी बूटी थी पवां। चंडू की मुझे चवण जो मतलब इहो न आहे। मां त इहो चवण पई चाहियो, कमज़ोर न थी, ईअं सुस्त न थी, हालातनि जो मुक़ाबिलो कर। तू शहर में आज़ाद जिंदगी गुज़ारे इहे ॻाल्हियूं ॾाढी आसानी सां करे सघीं थो। जहन्नुम में त मां आहियां, तोखे छा आहे? पहिरीं ॻाल्हि त इहा चंडू की पीउ माउ जो घर औलाद जे लाइ जहन्नुम न आहे हूंदो। चंडू की शेरोज़ खान को राकास न आहे जो आदमखोर थी तुझूं बूटियूं कंदो। तूं सम्झण जी कोशिश कर। तौबा मुंहिंजा रब, इहो शख़्स मुंहिंजी तकलीफ़ खे कॾहिं बि न सम्झी सघंदो। मां अजायो भितनि में मथो हणी रही आहियां। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे। भला इहो त ॿुधाए, तूं फौरी तौर ते मूंखां चाहीं छा थी? आथत, दिलासो ऐं मदद, जेके शयूं तो वटि न आहे। तूं रुगो किताबी ॻाल्हियूं करे सघीं थो ऐं लेक्चर्स ॾेई सघीं थो। चंडू की मां त तुझे ऐं तुंहिंजे ख़ानदान जी वक़ार ऐं इज़त खे ॾिसी सब्र ऐं हिमत जे लाइ चवंदो आहियां। हूअं न त तोखे पाण वटि घुराइण में केॾी देरि लॻंदी। ज़रली, ख़ानदानी इज़त ऐं वक़ार मूंखे अज़ीज़ आहे, पर हुन खां वधीक मूंखे पंहिंजी इज़त प्यारी आहे। छो त ज़िंदगी इंसान खे हिकु दफ़ो मिलंदी आहे। ख़ानदानी वक़ार बरक़रार रखण जे लाइ आउं पंहिंजी ख़ुशियुनि जी क़ुर्बानी नथी ॾेई सघां। चंडू की ठीकु आहे, मां तुंहिंजी ॻाल्हियुनि सां मुतमइन आहियां। भला जॾहिं पंहिंजो पाण खे घर में गैर मुतमइन सम्झी न, त मूं वटि हली अचिजां या भला काल कजां। रात सरदार बिजार खान भी मरंदे मरंदे बचो आ। हुजको लोलो गाना फिर जिगु थी वई। अच्छा ओके जे बड़ा खान जड़ी करनी तड़ी भरनी हुंदी आ। बुराई जो नतीजो हमेशा बुरो ही हुंदो आ। निहाणी पक्को खणी रुको वेठो तो पहा काबिलो नहीं। खबर आ मुखे तो बुराई जो अंजाम बुरो ही थी तो आ। चिबड़ा खान तू हरू भरू मूसा छो चिड़ी पवंदो आहीं? छो तो मूसा मिड़ी? तू बुधाए तू तो मुझे तरफा को तो रंज पहतो आहे। समझ मुखे, जे नथो समझी तो वक्त तो समझाएंगे। ओवड़ में आ कुछ सोच, कुछ और विचार कर। ते हेतड़ी नटी गाल ते केतरो तोखे दुख थियो ए हेतरो खून साड़ी ते पंजो घट में घट गाल मुकम्मल त करी आ। मानो तो शैतान न न्याम बची वियो। भला मूंखे हिकिड़ी ॻाल्हि चिटी करे ॿुधाए त इहो हमलो कंहिं कयो ऐं छो कयो? इहा त ख़बर बि कान्हे। बाक़ी मां सम्झां थो त खान बहादुर जे ॻोठ जो को माण्हू आहे या उते पनाह वरिती अथसि। केरु हुजे, असांजे कहिड़े कम जो? हूअं बि नाकाम माण्हू जा नाला न आहिनि पुछबा। इहो बिजार ख़ान जॾहिं बि मरंदो मुंहिंजे हथां मरंदो। इन्हे खे मौत जो मेलो मां घुमाईंदुसि। मां चिबिड़ जलाह क्या बोई हिकु वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।